दोस्तों, वॉइस ऑफ इंडस टीवी पारां अवां सभिनी खे भलीकार हक़ मौजूद। दोस्तों, अॼु असां हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू कयो आहे जेको आहे कारोबार में कामयाबी कीअं हासिलु कजे। असां वटि अक्सर करे बल्कि सॼी दुनिया में कारोबार त हर माण्हू करे थो, पर हर माण्हू जो कारोबार करण जो अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। उन्हनि मां केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके कारोबार खे अॻिते वधाए कोन सघंदा आहिनि ऐं उहे नाकामी तरफ़ हलिया वेंदा आहिनि। नतीजे तौरु वॾो नुक़सानु खाई कारोबार उन्हनि खे बंदि करणो पवंदो आहे। पर के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके मामूली खां मामूली कारोबार खोलींदा आहिनि त उहे उनखे एतिरो त अॻिते वठी वेंदा आहिनि जो माण्हू हैरत जान में। कारोबार में कामयाबी हासिलु करण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में जेके बुनियादी ॻाल्हियूं आहिनि, बुनियादी ज़रूरतूं आहिनि, उहे बुनियादी ॻाल्हियूं टे आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे मशफ़क़ाना रवैयो, ॿियो भरवसो ऐं टियों ख़ुदि एतमादी। तव्हांजो माण्हुनि सां रवैयो सुठो हूंदो, तव्हां माण्हुनि जो लिहाज़ रखंदो, तव्हांजो माण्हुनि सां ॻाल्हाइणु सुठो हूंदो ऐं उन सां गॾु तव्हां माण्हुनि ते भरोसो करणु शुरू कंदो। ऐं सची ॻाल्हि इहा बि आहे त कॾहिं कॾहिं भरोसो तोड़ींदड़नि जो बि भरम रखिबो आहे। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ख़ुदि में एतमाद हुजे, तव्हांखे पंहिंजे पाण ते यकीन हुजे ऐं तव्हांखे अॻिते वधण जो हिकिड़ो जुनून हुजे। जिन खे अॻिते वधण जो हौसलो हूंदो आहे उन लाइ राहूं पाणे हमवार बणी वेंदियूं आहिनि। त तव्हां इहे टेई शयूं जॾहिं पंहिंजे पाण में पैदा कंदो त तव्हां यकीनन कारोबार में कामयाबु थी वेंदो। हिते आऊं तव्हांखे पंहिंजे हिकिड़े दोस्त जी ॻाल्हि थो ॿुधायां। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उन सभ खां पहिरीं हिकिड़ो नंढिड़ो कारोबार जी जेका उन शुरूआति कई उहा रेड़े ते आइस्क्रीम खपाइण सां कई। उन नंढिड़ो रेड़ो आइस्क्रीम जो लॻायो, कुझु ॾींहं उनखे हलायो। हलाइण खां पोइ हुन जे ज़हन में हिकिड़ो आइडिया आयो ऐं उहो आइडिया इहो त हू जिते बि पंहिंजे शहर जे आस पास में क्रिकेट जी मैच ॾिसंदो त उते पाण पहुची वेंदो, उन्हनि माण्हुनि जी गणप करे उन गणप जे हिसाब सां हर हिक खे मुफ़्त में आइस्क्रीम ॾेई हलियो वेंदो। हिकु भेरो, ॿ भेरो, 4 भेरा। ऐं वरी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो त हुन वटां आइस्क्रीम वठी को माण्हू रवानो थींदो ऐं रस्ते में जेकॾहिं हुनजी आइस्क्रीम हुनजे हथनि मां किरी पवंदी त हू फौरी तौर ते ओतिरी आइस्क्रीम नए सिरे पैक करे डोड़े वञी हुनखे पहुचंदो ऐं हुनखे जेको सो ॾेई ईंदो, चवंदो त ख़ाली हथे घर वञणु सुठो नथो लॻे। हाणे इहो हुनजो जेको रवैयो हो, इहा जेका हुनजी मोहबत हुई, इहो जेको हुनजो माण्हुनि में पंहिंजाइप जो जेको अनसर हुयो, हिनखे एतिरो त फ़ाइदो ॾिनो कि उहे सभई माण्हू हिन जे दुकान न छिकिजी अचनि लॻा। मैच खेॾंदड़ छोकिरा हुजनि या मैच ॾिसंदड़ केतिरा ई माण्हू हूंदा, उहे समूरा माण्हू ॾिसंदा हुआ त यार हीअ हिकिड़ो माण्हू आहे जेको पाण मुरादो ऐं हिन गर्मी जो हुनखे अहसासु आहे, हुनखे गर्मी जी शिदत जो अहसासु आहे त हू जेको हिननि रांदीगरनि जे लाइ ही खणी आयो आहे आइस्क्रीम, हुननि खे खाराई अथसि, त छो न इन जो बि धंधो कराइजे। ऐं ईअं इहो जेको मैसेज हुयो, इहो मैसेज आहिस्ते आहिस्ते माण्हुनि ताईं वधंदो वियो, हिक खां ॿिए ताईं, ॿिए खां चइनि ताईं, ऐं चइनि खां अठनि ताईं इहो मैसेज एतिरो त वधंदो वियो जो सॼे शहर जा माण्हू उन्हनि जो सभिनी जो रुख हिन जे उन ई रेड़े ॾांहुं थियणु लॻो ऐं आहिस्ते आहिस्ते उहो रेड़ो हिकिड़े नंढड़े दुकान में तब्दील थियो ऐं उहो दुकान हिन वक़्तु सॼे शहर में आइस्क्रीम खपाइण जो मर्कज़ बणिजी चुको आहे। त मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे हिन ॻाल्हि मां इहा शइ महसूसु थी हूंदी त हुन माण्हू हिकिड़े रेड़े खां हेॾी वॾी तरक़ी कीअं कई। इहो सॼो हुनजे
बहितरीनु रवैये जो, बहितरीनु हुनजो किरदारु, हुनजो लिहाज़, हुनजी पंहिंजाइप जो नतीजो आहे त असां मुंहिंजा जेके बि असां दोस्त आहियूं, जेके बि असां माण्हू आहियूं, ख़ासि करे असां जेके सिंधी माण्हू आहियूं, उहे सभई कारोबार करियूं था त उन कारोबार जे लाइ असांखे रवैयो सुठो रखणु खपे, असांजो लहजो नरम हुजे, असांजी गुफ़्तगू जो अंदाज़ वणंदड़ हुजे त यकीनन माण्हू असां न छिकिजीनि ऐं असां उन कारोबार में कंहिं हद ताईं कामयाबी हासिलु कंदासीं। दोस्तो, असांजी वीडियो पसंदि आई हुजे त वधि खां वधि शेयर कजो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो। दोस्तो, हिते आऊं तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। असां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल वसीले तव्हां जेको बि कारोबार करियो था, पोइ उहो कहिड़ो बि कारोबार हुजे, तव्हांजो किताबनि जो रेड़ो हुजे, तव्हांजो होटल हुजे, तव्हांजो कपिड़े जो दुकानु हुजे, तव्हांजो ॿियो कंहिं बि क़िस्म जी जेका बि मार्केटिंग थिए थी, तव्हांजो गाॾियुनि जो शोरूम आहे या ॿियो को कारोबार आहे, त तव्हां पंहिंजे हुन कारोबार जे लाइ असांखे हिकिड़ो नंढिड़ो इश्तिहार ॾियो ऐं असां इंतिहाई सस्ते रेट में तव्हां खां इश्तिहार वठंदासीं। असां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते तव्हांजो इश्तिहार जारी कंदासीं, छाकाणि जो असां वटि हिन वक़्तु 15,000 खां मथे असांजो व्यूअरशिप आहे, असांजो जेको हिन यूट्यूब चैनल जो ॿुधंदड़ आहे। त तव्हांजो उहो इश्तिहार असां अॻिते वधाईंदासीं ऐं 15,000 माण्हुनि ताईं तव्हांजो मैसेज वेंदो ऐं उहो 15,000 माण्हू उन मैसेज खे जेकॾहिं अॻिते वधाईंदा त उहो माण्हू उहो मैसेज 30,000 माण्हू या 30,000 खां वधीक ताईं पहुची सघे थो। त दोस्तो, तव्हां असां सां राब्तो करियो। असांजी हिन यूट्यूब चैनल जी ईमेल आहे voiceofindustTV@gmail.com ते तव्हां असांखे मेल जे ज़रिए असांखां वठी सघो था या असांखां असांजे फेसबुक अकाउंट आहे, व्हाट्सअप अकाउंट आहे वॉइस ऑफ इंडस टीवी, उन सभिनी जे ज़रिए तव्हां असां सां राब्ते में अचो, तव्हांजो असां इश्तिहार बहितर नमूने सां निहायती आसान ऐं सस्ते रेट में तव्हांखे वठंदासीं ऐं असां तव्हांखे ऐं तव्हांजे हुन कारोबार खे प्रोमोट करण में असीं तव्हांजा मददगार थींदासीं। तव्हां असांजो साथ ॾियो, असीं तव्हांजो साथ ॾींदासीं। सभिनी जी महिरबानी।